बुलाए। जो आसमान जमीन जो सारी कायनात सारे जान जो सारे मुल्क जो वाली हाकिम बादशाह जो बादशाह रब्बे जलाल वल इकराम आए, जो हमेशा सदा कायम हमेशा सदाई जीरो ए हयात है के हयाती जिंदगी बख्शण वाली जात अल्लाह वहदहू ला शरीक लहू की जात है। उन्हें परवरदिगार अल्लाह वहदहू ला शरीक लहू की मुख्तसर सलाह हम्द वखाण वडाई के बाद दुरूद सलाम जा नजराना पेश करियूं अंबिया रसूल नबी मथे पैगंबर मथे बेशुमार अनगिनत लखे करोड़े की तादाद में दुरूद सलाम जा नजराना दुरूद सलाम पेश करियूं कायनात की हस्ती नबी के सरदार जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, अजीजों बिरादरों, कुरान करीम के 15वें सिपारे जैन सिपारे जो नालो सुबहान अल्लाह है बनी इसराइल सूर है जगह असरा बढ़े न जेलो तकरीर जो मौजू मथे कराजे मौजू वे रस्तो वे अज मौजू जो है से सदका है खैरात ज़कात जो खेती है आबादी थी थी तंहिंजो मौजू कयो खपे पर वो मौजू अज खड़े जो ना खुला कि हालात अड़ा कचनाक थी विया आहिनि माहौल अड़ो गंदो थी वियो है माण्हू चए था कि ज़मानो ख़राब है ज़मानो ख़राब ना है ज़मानो बूझ है सिज उतां उभरे तो हिकिड़े सैकंड जो फ़र्क़ु ना है कि सिज हेॾां मुड़ी वियो हा मुंद मथे सिज हले थो चंद्र पण हले थो पर सिज जितां उभरे थो उगे थो उतां उतां ई हले थो ज़मानो फिरी वञे सिज पण फिरी रात अचे पई ॾींहुं अचे पियो वञे पियो रात अचे पई वरी वञे पई ऊन्हारे में रात टूकी थिए सियारे में रात वधे ऊन्हारे में ॾींहुं वधे सियारे में रात ॾींहुं टूको थिए मुंद बदले थी ज़मानो न तो बदले माण्हू चए था गुरो करियो ज़मानो टुको ऐसे ख़राब है ज़मानो ना है ख़राब मां ख़राब है हालात ख़राब है आखिर जुमे कितने में जो भी दौर जो है कि जे माहौल में महलो तो पाम था गुजरे तो माहौल मक्के जड़ो है मक्के जो दौर खतरनाक हो मक्के जो दौर है वो पानी ढा जानवर पी अवाड़े मथे जे बे जो जानवर खुला आए उन माण्हू के जानवर के मारे जाओ इस्लाम ना आयो देखना पहला सुवारियों वधायो पिंड में सुवारी हिकिड़े जी वधी वई जंहिं जो क़त्ल आम करे जो सुवारी माकड़ा अॻियां कीअं मटे वई घोड़ो वधी वियो ऊंठ वधी वियो जे मारे वियो औस ने खज़र ॿ कबीला वरे जा वरे जंग हलई वरे जा साले जा
लड़ाई हले हज़ारों माण्हू हिकिड़े ॾे खां मरी विया। इस्लाम जॾहिं आयो क़ुरान नाज़िल थियो आहे त सेमू पिया मिलंदा कि इहो वॾा फिर कंहिं में न पटको बाज़ी अहिड़ो कठिनाई जो दौर ज़ना खोरी आम हुई। जीअं नियाणीअ खे दफ़न करे न थींदो हो कैस कबीले जो सरदार इमाम कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में आयो इस्लाम ॾियारायो ऐ पैगंबर इस्लाम ऐ नबी जा सरदार मुंहिंजा माउ पीउ त क़ुर्बान वञे मूं मुंहिंजूं 9 नियाणियूं दफ़न कई हुई जीअरियूं मुंहिंजो रब मूंखे माफ़ कंदो। जेको अबा अबा कंदे ने खॾे में अंदर वयूं पे राड़ कंदे वयूं पे मुंहिंजी पुराणे खोए में नियाणी खे पगारी राड़ कंदे हली हुई। अल्लाह इस्लाम आयो मुंहिंजो रब मूंखे माफ़ कंदो। अहिड़ी हालत रब जी हुई। अल्लाह जे रसूल जंहिं इस्लाम क़बूल करे तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जा गुनाह अल्लाह इस्लाम में जी करे माफ़ करे छॾे। क़यामत जो ॾींहुं थींदो नी जीअरी नियाणी जे माइतरे खे कीन पुछियो वेंदो के आके कुरेरा वारो कुरान जा तो नी नियाणी खे पुछे वेंदो वज़ल मौदतो सोएलत ऐं कहिड़े गुनाह में माराणी हुई कहिड़े गुनाह में पकड़ाणी हुई। दावो करियो कि जाइल जो ज़मानो हो असांजा माइट असांखे जीअरी दफ़न कंदा हुआ उन्हीं जे माइतरे खे जहन्नम जे अंदर दाख़िल कयो। कुरान करीम की आयत पढ़ी है इन में सबक हासिल गिनो तबाही जे खड़े मथे बर्बादी जे खड़े मथे विनो पिया वरी कोई तो माछो कि हाणे आऊं तरे तुस्तल में हथ छड़ियां तो किरां तो तौबा जो मौको न तो मिले कियां वॾी ज़ुल्म जहिड़ो ॾींहुं करे तो खतरे जो ॾींहुं वेंदो खतरे जूं बाज़ारी गरम थी पयूं खतरे जूं घंटियूं वॼे पयूं चारों तरफ़ खतरो आहे। अड़े तौबा नथा करो मां मथां कहिड़ा कहिड़ा हादसा गुज़रिया आहिनि। ज़लज़लो आयो हज़ार माण्हू मरी विया घणे में निंदर में सुता पिया हुआ मौसूम बचड़ा यतीम थी विया माउ पीउ मरी विया बचड़ा मरी विया पाण ई ॾिठो अखीज़ पाण सबक हासिल कयो पाण तौबा कई न तौबा कई वो अहिड़ी बीमारी हुई जंहिंजो नालो मां कोरोना रखियो जेको वबा जी बीमारी अहिड़ी बीमारी हुई जेको जानवरनि में बकरीअ में बरकी पई माण्हुनि में बरकी पई एर मां तौबा न कई रब थियो पे घर में फरी में माण्हू खे कोरोना थी आयो हाणे मूं ते अॼु सुबह मुंहिंजे घर मथे बण थींदो तेल थियो नक मां पाणी आयो खंघि थई चे डॉक्टर खे बताए चे नथो वञा डॉक्टर चवंदो कोरोना थी आयो गोरी मुखिया कोई गोरी वारो ज़नान बुराई में उतरी वञ वो कोरोना वियो एर वावा जो आयो माण्हुनि जी आबादी जा करोड़ जो नुक़सान थी विया कई माण्हुनि जूं वाड़ीअ में जेकी आबादियूं हुयूं जेको फल ॾींदियूं हुयूं उन माण्हुनि जा वण धस थी विया हुई आबादियूं ख़तम थी वियूं कपा जेको उन जो ख़तम थी वियो की पण रहियो न तंहिं पर अञा मांखे तौबा ॾिसी न थई तौबा कहिड़ी ख़बर अञा कॾहिं थी अञा कहिड़ी ख़बर पूरो थींदो। कुरान चए थो कुरान जो आयत पढ़े वाला तकरब ज़नान कान फाहिशतन वसा सबीला कुरान मोमिने खे चए थो मुस्लमाने खे चए थो जे इस्लाम ने इकरार करे इस्लाम क़बूल करे खे चए त वला तकरब ज़ना इन्नहु कान फाहिशतन वसा सबीला ऐं बेशक आंखे कुरान अल्लाह जो पाक कलाम चए थो तई ज़ना जे क़रीब ने ओॾा न वञो ज़ना जो ख़तरनाक मर्ज़ है अल्लाह जे पैगंबर चयो त ज़ानी जी तौबा क़बूल ज़ानी जेको आहे इन लाइ हद आहे हद शरीयत इस्लाम जी में
इनकी ऐसी दौरा हड़ाओ। हज़रत जाबर की रिवायत है अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मान खैर कुरान ज़मान है माज़ असलम आयो मस्जिद नबवी में अल्लाह जा नबी मुंह सना करे तो है अल्लाह के रसूल जे माज़ तू चरियो थी हुई असलम कबीले जो अल्लाह के पैगंबर जो दौर वही जो दौर जिब्रील की दो जाहिर कया अल्लाह के रसूल तुझो है जना जो लगा जिब्रील अची वेंदो अल्लाह के रसूल वटि वियो अल्लाह जा पैगंबर सना करे वेंदो अल्लाह के रसूल ते माज़ तू रौण फेरे के माज़ तू चरियो थी हुई है न या रसूल अल्लाह सना के हथ लगाया के ज़मानो खराब ज़मानो ना पा खराब ही पा कबूल तो कोना पाए माज़ असलम आयो अल्लाह के रसूल जे ईदगाह में खड़ी वञो हथ लगाए मदीने की ईदगाह में मस्जिद नबी में अल्लाह के रसूल बिठो है माज़ असलम मस्जिद नबी में आया साहबा मस्जिद में निकले पत्थर मारो के अंदर भगो अल्लाह के रसूल के पकड़े मारू उन ज़माने में ना भगवा जो माज़ वाला केड़ो बेवकूफ है जो को खाए पण जो गुनाह करे दे अल्लाह के रसूल के गुनाह कियो है सच्ची तौबा के अल्लाह के रसूल जे संगसार कर मारे जो माज़ असलम के मारे तो अल्लाह ताला फौरन नबी के रवाना किए कि अल्लाह ताला सच्ची तौबा के इन में हद लगी गुनाह के अल्लाह ताला माफ करे कुरान जे तो भला तकरब सना नकान फाइशन वसा वसा सबीला सना के उड़ा करीब जो बेहयाई जो कम है बेहयाई है ए साए रस्ते मते हलो अज सना कुरे भी ना सना जा सबब कुरेवा थी सना बेपर्दगी मत बेपर्दगी वे न मारू मथे नाम और मारू है कुरान शरीफ में आए सूरह नूर में के त्रै वक्त जो कोई इन्हीं में मारू के जो अमल कम न वे त इन मारू के अज तक फोन जो ज़मानो है कि फोन करे सके तो लगा ये त्री कहने में कहने करे मारू में कुरान शरीफ में सूरह नूर में शायद 11 बार है त्री कहने में कहने करे नहीं जाओ साबा सफर मथे रहंदा हुआ अल्लाह के रसूल जे रात जो मोड़ा आया मोबाइल जो सामान न हो अल्लाह के रसूल जे साबा मदीने में जने वञो तरे के मैदान में लई पोजा रात जो आने करे न जा अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु जेदा साबी झरने में या रसूल होगी त माए करे साबा पूछो अल्लाह के रसूल कुला न वञो असा बिड़ जा करई अल्लाह के रसूल जे आज और तो आज मां भेण के हाल होई अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु कहंदा या रसूल अल्लाह के न जाने मुनी मां हिकड़ी गुडड़ी जे आ मुझे घरे में ना आ सफर जा डी कते आए पिया अल्लाह के नबी हम मदीने के मैदान में रही ना पान सगोरे जो है अबू हुरैरा तू तो ये मां के नंगे बदन दिसण गवारा कने ए अल्लाह के रसूल मुझे मां क्या के साथ कि मुझे मां उतारी ने तुम सगल जो तू पढ़े ते नहीं करो रही में अबू हुरैरा सुबह जो मदीने में मार वाला के साबा सफर बता आया है ए घरे में हार सिंगार करे और हो गई हो सलमानो आज होंडा वारो थोड़े तो जो रस्तो नहीं इन्हें के पास पूछो था कि हेडा तो जो है तो जो रस्तो ही नहीं तू इतना खुला आटा नहीं तो गहरी मरी हुई है अरे मस्कीने मारने से जुल्म थी पार सही दाड़ियों पार कोड़ी करियो सनाज ते उधर फना ए तबाही है कोई मारू के की जय न तो फैसले वारो फैसलो न तो करे फैसलो न तो थी मारू से जुल्म थी तो फैसले वाला कंदल इन्हीं के पूछे ते रात फैसले दे वियो में पूरो करयो है जे गातो वाटो करे आए साओ फैसलो करे आ फैसले वाला कुले ते चारे फोन करे से बेचारे के छायरो
हिकिड़ी वात वई पे ज़माने जी तेरनि वात मुंहिंजे उभी थी चए तूं किन ज़माने जी तेर वात चए थी पंडित जवाब ॾिने उन वात मथे उभो आहे तेर वो वात चए थी चे घोट घणा गुज़रिया मूं त घणा जंहिंजे मथे में हुई मना जंहिंजा पार पई अॼु आऊं खणा ऐं वाट त उन वार जी चे हिन मूं मथां घणा घोट गुज़री विया जंहिंजे मथे में मणा हुई ऐं उन ई वार जी अञा उन लाइ सकाम घोट घणा त गुज़रिया घणा जंहिंजे मथे में हुई मणा ऐं त तंहिंजा पई पार खणा ऐं त वाट उन ई वार जी चे तोखां अॻे पाड़ा लखे जे वटवा नाणा लखे रुंदे विया राणा लखे दुनिया आहे दारुल फना हिन ज़मीन मथे छाओ जलाले जंहिंजूं हुयूं जंहिं इंसाफ़ जे फैसला कया ते उन जा वाट जे अॻियां ॿार पे खड़ा मूं मथां वॾा ते हू सचे अंग जी ज़बान मां ॿोल कढण वारा आऊं अॼु मूं मथां गुज़रंदे नथी ॾिसां पोइ जंहिं वटि त लखे नाणा हुआ ऐं उन जा लखूं ॿाड़ा हुआ हू बणाऊं बुराई ऐं बेहयाई जंहिं क़ौम में फैले थी अल्लाह ताला उन क़ौम हुयो बीमारी मोकिले अल्लाह उन क़ौम जी तबाही जे खॾे मथे पुॼाए छॾियो बुराई किथां फैले थी ऐं मण ॼाण कीअं फैले थी नाम और माण्हू जी अचे साबा जो बयान कयो त हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु अल्लाह जे रसूल मुंहिंजी माउ आहे साबा आहे सुबुह जो अल्लाह जे रसूल चई त ऐं वञो ऐं टी टाइम में कंहिंजे घरे न वञे हिकिड़ो फजर जो जेको टाइम सुबह तूं जुमा कयो हिन टाणे निमाज़ पढ़ी मुंहिंजो एमरजेंसी न आई हिन टाणे तव्हां संग वड़े फोन करियो पर हिन टाणे कंहिंजे घरे न वञो क़ुर शरीफ़ ॿियो विपोरे जो सिज जर किपार मथे में माण्हू जे आराम जो रहे क़ुर शरीफ़ में हिन टाइम में पण कंहिंजे घरे टियों समूरी निमाज़ करणु पुछिया इशा जो वक़्त जो समूरी निमाज़ इन में पुछिया पण कंहिंजे घरे त मां ई सम्झो न त क़ुर जो हुकुम जेको असीं मां मञूं नथा मां चए वञो टाइम कढी अचो रियाण लाइ वञा थो रियाण थो जी थिए थी बुराई जो कोई रियाणी में महफ़िल मां गुनाह जो सबबु बुराई जो सबबु सना जो सबबु कीअं थी हिकिड़ो सना गैर उपयोग मोबाइल जो हिन में सना फैले थो ॿियो होटल जे मथे जेको कैरमी रमाजे थियूं सारे मुल्क जा छोकरा बेड़ा थी था ई शर्त रखे था होटल वारो उनखे कैरम रखी दे थो जे कैरम जीती वियो त ॾोहे माण्हूअ खे चांहि पीआरी थो पंहिंजी वाह में करे मुंहिंजी आवक हितां फैले थी सना हिते होटल वारो गुप्त में हिन मानी जी ख़बर न आहे खावड़े में गुप्त में बाटली हिकिड़ी रखे था उन में पाबंदी आहे दारू जो नालो पतंगा जली घणे भेरा चयो आहे ई माण्हू पिए था अल्लाह जे रसूल जो अल्लाह जा नबी क़यामत कॾहिं क़ाइम थींदी क़यामत जी निशानी घुरो ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ज़नान दारू जो आम थियण जो दर्स तबाही बर्बादी ज़ना जंहिं दारू ऐं ज़ना फैली वेंदो तेर क़यामत जो ॾींहुं क़रीब टियों सबब सरकारी जेको हॉस्पिटल में हॉस्पिटल में सिक्योरिटी न आहे बुराई ना फैले थी हॉस्पिटल में जा पाण में वेही थो त पाण जी हॉस्पिटल मथे अहिड़ा सिक्योरिटी वेही माण्हू एमरजेंसी वारो दवा वारो अचे ॿियो माण्हू अचे टोले जा टोला माण्हू जवान छोकरा हॉस्पिटल में पन्नू कढाए फिरे पिया जेके दिल जी बीमारी में ज़ना जो सबबु कंदा हितां फैले त तौबा करे पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरो वेद करियूं ऐं जेको माण्हू बेगा वक़्त रस्ते में फिरे हिनखे पुछो कि भई तोजो एॾा कारोबार न आहे ऐं नाम माण्हू खे न ॾियो ऐं ड्राइवर जो घुरिया से पण इन्ही जो बंदोबस्त न करियो घरे न ॾिनो बुला
कई ठाणे वाले चे पासे बरोबर है ए थोड़े पगार मते प्यायू इता पण बुराई फैली थी तो ई पण घेरी न करो अजीज बिरादरो और तुम ये वेड़ो नहीं घर में बंद करने रखो पड़े ईमान से पड़े जी पर्दे से पड़े जो लिबास सोनू पहरे पड़े जी चादर उठे मथे का और तक कामकाज करे सकी थी अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हा की नियाणी बीबी अस्मा रज़ी अल्लाह अन्हा अबू बकर दी है बीबी आयशा जी भेण है ये चहती मुझी मां मरी वई हुई जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कयो थे तो 27 ने 28 वरे जी हुया बीबी अस्मा जे दी आऊं बीबी आयशा असां जे घरे अची वई तब जहल बड़ो काफड़ो कोठे थी पियो अबू जहल आयो पे अबू जहल जे अस्मा अबू बकर सिद्दीक किना वियो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हा बीबी आयशा जे दी असी बेपोर जो उठी वयूं तला जो भी कपड़ो उठे घर में जो सामान है अचे पियो ऐलान के उतार सड़के तय अबू बकर घर में केर वे तो पासे करे चल अल्लाह जा पैगंबर केर ना मुनी बुटियां ने आवे मुनी बे अबू क्वाफा नालो सही को नाबी हो बीबी अस्मा जा अल्लाह रसूल असा जे घरे आयो जे अबू बकर मगे हिजरत जो हुक्म है करिया तो हिजरत अल्लाह जो हुक्म है हाने मां हिजरत करियो सामान जकी में खण अबू बकर सिद्दीक के अल्लाह जा नबी मु त मांदई तैयारी कई उठिए ते बदा पियो बीबी अस्मा जे मु घर में आटो ॾिनो अल्लाह जे पैगंबर जो राशन पानी बदड़ो किए मूंखे रसो न मिलियो तर मुंहिंजो दो फटो से तेजो चीरे करे लीनू करे ने उठड़ी मथे को बदो जंहिंजो नालो ज़ात ना की यानी बीबी अस्मा जो नालो विच में आयो ये उतारे वने दे वने वो अल्लाह के रसूल रवाना थी गया अबू बाबा मुझे नालो सही को नाबी नो से अस्मा अबू बकर किना मिले तो जे अबू बकर अल्लाह के पैगंबर में लोग हिजरत करे ने माला की रखे घर में की छड़े वियो बीबी अस्मा चेंदी घर में तो बरकत ही जेकी थोड़ो घणो अबू बकर के ॾेई ॾिनो असी ब भेणो मां आयशा जी मां अलग हुई ऐं अस्मा जी मां अलग हुई असी विछी वई अल्लाह जो नबी रवानो थी अबू बकर वेंदा रहा मुझे पेखे मु घड़ो उठो हो तेने एड़ियो ककरियो जी ने दिनियो ए फड़कायो मुझे अल्हम्दुलिल्लाह बाला अबू बकर टिक रखी वे तने जे मुझे रब जो शुक्र है अबू बकर भले में तो अल्लाह दी दीन अल्लाह दी पैगंबर करो बाला रखी वे जाओ की कोई घर में ना मुझे दीन रखी वे अबू जहल आयो मैंने पूछे अबू बकर अल्लाह दी नबी दस रहे हो बीबी अस्मा ने मुझे खबर ना आई अबू जहल मुझे खबर ना मुझे पे किना है तो असा के दे करी चले वे अबू जहल बीबी अस्मा के लपड़े कर सकी बाली जो को भी बाप ने उठी अल्लाह के रसूल ने मुझे उम्मत जो घरो है ये बीबी अस्मा जाती तो आओ जुबैर के घर में हुआ जुबैर बिन नवाम मेरी इज्जत कह करी जन्म में उतला है जुबैर के पुत्र बीबी अस्मा जाती हम आवया भी मुझो घोड़ो ने उठवा आ भाग में नहीं आऊं भाग में बिना खजूरे जो खिड़कू भेरियों करे ने भरी पति ने आवया रस्ते में आवया खैर मुखे अल्लाह ने पैगंबर पूछे सवारी से रस्यो चे अस्मा केड़ा मदीने वाले थी मुझे हा या रसूल अल्लाह चे मुझे उठ मथे वही रहो आ बाडियां तो रहमतुल लिल आलमीन जे मथे जिब्रील आसमान मदा वही खणी थी नो ते अस्मा जेदी अल्लाह दा पैगंबर आ उठ मथे नदी चढ़ा रहमतुल लिल आलमीन मेरी न चढ़ी ने वदारे पायो सलाह ले आया करे मिनी भरी ठगाए जुबैर आयो अब्दुल्ला जो बेबी के अस्मा पूछे जे की है जुबैर अज तक को वाक्य बयान करिया आ समय जुबैर जे तो केड़ो जे आओ अज भरी मथे दे खणी आवया पे ए कायनात जो इमाम आयो पे मुके जे उठ मने चढ़ा बाडे वाला ए जुबैर आ उठ मने चढ़े ते जुबैर मशकरी के जे तो के उठ मने चढ़े शर्म जो बाकी भरी गिड़के जी खणी आवी रहमतुल आलमीन की ते खैर तो शर्म न थियो चे जुबैर आ उठ मने चढ़ा पर तो जे गैरियत गवारा न के अल्लाह के रसूल मुझे मारू गैर बंद है चौदो हिया अल्लाह जे पैगंबर मेरी अस्मा उठ मने चढ़ी आवी के तो जे गैरियत मुके गवारा न के उठ मने सुमार अस्मा गैर थी अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साबियानी अबू बकर सिद्दीक जी प्रिय
अल्लाह उनके दर्जे के बुलंद करे। जने हजाज बिन यूसुफ अब्दुल्ला बिन जुबैर के शहीद कह दी तेरे अब्दुल्ला को आखिरी तमन्ना है तो पूरी कर। आज तो के फांसी में लटकाई दो चाहे हजाज बादशाह तू के रजा ने मुझे बाज या मुलाकात करेगा। साबुर मां अब्दुल्ला बिन जुबैर में भी आसमान लोजी सरे पैरे उन जमाने में 100 वरे नहीं हुई नजर पर पूरी थी हुई। सलाम अलैकुम जे कह रही चाहो जुबैर आया जे मुझे पुत्र ही चाहा जे मुझी मां अज आयो या हजाज बिन यूसुफ जालिम बादशाह अज मुझे फांसी जो ऑर्डर के मारे जो आखिरी तो से मुलाकात करना आयो या तेरे हाथ पेने थे हते बदन बताओ तेरे जे है अब्दुल्ला ही पैरे गुरु है जे मां मुझी मु दुश्मन के बचाना रोजी सरे पैरे तेरे जे दी चाहे अब्दुल्ला है मुझा नौजवान पुत्र अल्लाह ने मोमने माने के एड़ा पर्दा करने की काय जरूरत नहीं विने अल्लाह जे राह में बड़ी शहीद थी तो मुझी आखिरी तमन्ना पूरी किया अल्लाह सल्ला सुबह जब हले हो हजाज बादशाह असमान पुत्र अब्दुल्ला के शहीद करे ने मारे ने सूर्य मथे लटकाए छड़े जब बिना असमान के कोठे जो बादशाह जी को ना फरमान करे तो तेन इंजाम कहणो है कोठे में आया नाबीन हुई हथ फेरे एर जे है जालिम बादशाह और रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सो हो तेरो कूड़ो दज्जाल पैदा थींदो मुझे उम्मत में तू हजाज तू ये हथ फेरे जे चाहे हजाज मुझे काय परवाह नहीं जानवर के कोई विजे ज़बह करे विजे उनकी खल लाए विजे भला उनकी केड़ी परवाह ए हजाज यूसुफ जालिम बादशाह अज आऊं चाहती तो मुझे इन खतीब की अल्लाह मिंबर मथे उठो है उतरियो नहीं ए आऊं चाहती मुझे काय परवाह नहीं अल्लाह इनके जन्नत दी दो ए अल्लाह क़यामत में मुझे मुलाकात करेगा। तारीख बड़ा मुसलमान औरतें ने मुसलमान है मर्दे नहीं तो मुसलमानों के हित करो ए कोठे जो बोरो करो रात जो बेगा वक्त माड़ो कम करे तो खुला आए पूछो इंशाअल्लाह पांच कोयूं से अल्लाह पाके ताकत बढ़ने पा माड़ के चई पड़ सकोदा ए फैसलो पर पावड़ा थी सके तो फैसलो पेदा फैसला एड़ा करो मौली इत्तला अल्लाह ने कब्र के शादी करे मौली साहब जी ने वफात थई अब्दुर्रहीम जी तेर जमात एड़ी अज मेथी के बरी ते अमीर एकड़ोडी मीटिंग भरियो जे अमीर में समत न ते बेने भरियो मौली साहब जो जनाज़ो पियो है रविवार जो डी नोए जो टे में मौली अब्दुर्रहीम जी वफात थी वई चेता के माड़ ढूंढे मथे हुआ दुकान में माड़ घोड़े से वियो सारे मुल्क में दौड़ो जन कटकर वाले मौलवी जी वफात थी वई और साहब जो जनाज़ो जने तैयार थियो तेरे मौलवी इत्तला के जाओ सोइले वाले जे मौलवी साहब आज मौलवी साहब जी वफात थी रही है ए जनाज़ो आई पड़ मौलवी साहब जनाज़े मथे जरो को सिंध जा माण्हू पण हुआ जनाज़े जी नमाज़ का फारिग थी रहा दर क्यों थे अज वटा ककरारे मौलवी जी वफात थी वई अज अमीर जे करे जमात जो पढ़ंदो तो मौलवी अब्दुल्ला पढ़ बड़ी माण्हू हिज़्बुल्लाह जमात जा नारा है हिज़्बुल्लाह जमात जो अज अमीर मौलवी अब्दुल्ला सोई वारो पढ़ियो है एकड़े फैसले में वियो तेरे मौलवी जो मौलवी साहब दंड भरे जी ताकत ना है मौलवी साहब तो असाना जरा के न्यार दियो अल्लाह जो माण्हू बादरो चेता सोई के राय पुछदो सोई उन के राय पुछदो बादरो तेरे जे सानवा जुल्म क्या आख्या ऊनी वाए दे तरे तो तलब उतारी अरे राम फैसलो जो कोई शरीयती से आना जारिया तो फैसला इंसाफ वाला करो जालिम न थियो जुल्म न करो हक जो जेकरे पाड़ा फैसलो इंसाफ वारो मथिए ए पड़े बारे बच्चे मथे कटोर करो जवान जो बुरा इनी जी नजर रखो तो भाई हाई जो आयो से रात बिरात कमकार करे ए फोन जी जरिए पढ़ने के तला देओ तई टाइम दे करे पुजी अचो किना फलो ना मैं फलो न करे आज मारो मैं भले मथे एकड़े उठ जा दे जा त्रे ने देता वो बुराई फैले थी बदकारी फैले थी ए गोठे में से आटो देओ गोठ के
तो कोठे जी हालात जो कुरा कहिड़ा आहिनि ऐं हालात खे सुधारो ऐं लूतीअ वारो जेको कमु आहे ई लूतीअ जो कमु अॼु मां में मौजूदु आहे ॾींहं बड़ी जितां पण सुणो था तारीख़ अहिड़ी न आई जहिड़ी बुराइयूं न फैलियूं आहिनि लूत अलैहिस्सलाम जी क़ौम में बुराई कंहिं फैलाई लूत जी घणे वारी फैलाई लूत जी घणे वारी चवंदी हुई क़ौम जे माण्हू खे असांजा अॼु जेके आया आहिनि असांजे घरे सोना आया आहिनि माण्हू पोइ अलाह लूत न बि हो पर उन क़ौम खे अलाह तबाह बर्बाद करे छॾे अलाह जो पैगंबर जंग मथे मटियो तर के हितां तकड़ा बणजा हिते लूत अलैहिस्सलाम जे क़ौम ते अज़ाब आयो मकान भाम ते अज़ाब अची वञे ज़ना जिते होई थी उते फना होई थी त बचे मथे कंट्रोल करो ऐं ज़ना फैले थी त हिकिड़ी मुछे से फैले थी बनी इसराइल जे माण्हू चेहरे ॾाढ़ियूं कमु करायो पंहिंजा चेहरा ते साफ़ करायूं था ऐं मुछूं छॾियो तैर सना फैली अॼु मोबाइल जो घेर पियो तैर सना फैले थी ऐं जवान जो कोई वार कटाईंदा अड़दा सड़दा वार छॾींदा इतां बड़ी सना जो सबब है ॿियो लिबास चुकोयो औरतूं रुमाल ने अचर उॾी थियूं खोपियूं मुंहिंजूं माऊं नथियूं उॾीनि ऐं ॿियूं औरतूं जेको रहियूं से ज़बान मथे कटो नथियूं करी वेठी कमरे में वेठी हुई माण्हू घर जे अंदरि मौजूदु न आहे ॿई औरतूं जेकॾहिं वेड़े थियूं त उनखे ताना ऐं मीणा ॾींदी ज़ना जे अल्फाज़ में अहिड़ी हालत पंहिंजी आहे दिलियों था किन ताणे अज़ाब अचे राति जो निंड नथी अचे कहिड़ी ख़बर ज़लज़लो अची थो या आसमान फाटी पवंदो आसमान पिया पत्थर वसंदा सची तौबा करो चए आधी राति जो थियो सो जंहिं राति जो आख़िरी सुधर उथियो रब आसमान ते अचे थो वाढायो पंहिंजे गुनाह जी माफ़ी करो मुंहिंजी अलाह वटि दुआ आहे त अलाह रब्बुल आलमीन जी ज़िंदगी ॾियो इन ते आंखें मूंखे अमल करण जो अलाह तौफ़ीक़ अता फरमाए अलाह ज़ना बेहयाई बेहयाई वारे अहिड़े गुनाह खां अलाह ताला मांखे बचाए रब्बे करीम मामते रहम ऐं करम करे अल्लाह बाकी गुनाह जे कमे कबीरे गुनाह सना कबीरो गुनाह है शिरक कबीरो गुनाह है दारू कबीरो गुनाह है ई गुनाह जो बुरा अल्लाह इन्हीं गुनाह मांगे बचाए मांगे माफ करे रब्बे करीम मांगे बीमार जगी बिस्तरे मते मर्द ने और पे अल्लाह की बीमार है तुम्हारे रब्बे करीम करे जे गुनाह के माफ फरमाए अल्लाह फलस्तीन ने मजलूम मुसलमाने जी मदद करे बिरादरो आई इन्हीं गुनाह में दिया बड़ी विजो का तौबा नथा करो अरे उन्हीं की केड़ी हालत कहन जा इंजेक्शन नथा जोड़े सर्जरी ना करे को दवा नथी मिले उन्हीं जो कुछ जख्मी थींदा जेके धक लगेंदा उन्हीं के ओड़ी उन डॉक्टर जमड़ी वडे करे उन्हीं चीसू आसमान जमीन के रोड़े चढ़े तोड़े उन्हीं डाकी यारे सच्ची तौबा करो अल्लाह उन्हीं मजलूम मुसलमाने जी मदद करे उन्हीं जो माए जा हाथ आसमान सामाई ऐ असांजा परवरदिगार असी असांजे बच्चे मथे कखड़ ते सी अज असांजे बच्चे जमड़ी बगैर दवा बगैर गेन जी इंजेक्शन जी वडे करे ऐ जमड़ी मारे ने से बाडी का साजा रखो असांजे हालत दे दौर तू रोज कर ए नमाज पढ़ी सजदा ने रुकू करे तौबा करे ने दुआ करो अल्लाह उन्हीं मत आसमान ये इम्तिहान दूर करे अल्लाह उन जालिम की जंग पकड़ करे जो कोई मुसलमान है मता ये दुख जा के दूर किए रब्बे करी पांव ते रहम करे अल्लाह ऐसे हाथ से गना पाके बचाए सारी दुनिया के बचाए अल्लाह मस्जिद अक्सा के महफूज रखे अल्लाह बैतुल मुक़द्दस की हिफाजत करे अल्लाह इमाम कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 17 महीना मौक़ करे नमाज पढ़े अल्लाह उन मस्जिद क़यामत के दिन आई हिफाजत करे अल्लाह उनके बने मदद दे ए फरिश्ता उनकी मदद ला करे उन मजलूम है मुसलमान की मदद ला अल्लाह ये बदर के मैदान में अल्लाह अल्लाह मुदीना अल्लाह रब्बे करीम मां ते रहम करे आमीन सुमा आमीन बाक़ी दावा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।